नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कपरो में खबर ॾींदा आलूं त कपरो लॻ मोरहॾी वेजो गरगला दड़ो ते नूरो वली वारे इलाइक़े में हथ आयल मार्टर गोलो फ़ाटण जे नतीजे में ज़ोरदार धमाके में एक ॿार समेत 2 ॼणा फोत थी विया आहिनि ऐं 2 औरतूं ज़ख़्मी थी पयूं आहिनि। फोतियुनि में 28 सालनि जो शादीशुदा कृष्ण पुट भूरो कोहली ऐं 3 सालनि जो नीगर भोजो कोहली शामिल आहिनि। जॾहिं त धमाके दौरान ज़ख़्मियुनि में श्रीमती दिया ज़ाल फोती कृष्ण कोहली, श्रीमती मोजकी दी भूरो कोहली शामिल आहिनि। तालका अस्पताल कपरो में इमरजेंसी लागू कई वई। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल कपरो आंदो वियो जिते ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी वई। ज़ख़्मियुनि में श्रीमती दिया ज़ाल कृष्ण कोहली खे एम्बुलेंस ज़रिए हैदराबाद रिफर कयो वियो। ज़ख़्मी औरत जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। गरीब हुजण सबबि कैमरामैन माऊजी कोहली खे कंबल वठी ॾिना। ॿिए पासे फोती जे वारसनि हरचंद कोहली ऐं श्रीमती तीजा कोहली साफ़िन ॿुधायो त कृष्ण खे औलाद न हुजण सबबि ज़ाल मुड़ुस प्यादल ओलिया नूरो वली जी दरगाह अचड़ो थर बास खणी विया हुआ। उते राति रहण बाद वापसी ते रस्ते में पयल 3 लोह जा गोला खणी आया, जंहिंखे घर पहुची हथौड़ी सां तोड़न की कोशिश कई तो वो जोरदार धमाके से फाटी पियो, जंहिंजे नतीजे में कृष्ण कोहली जिस्म जा टुकड़ा टुकड़ा थी पिया। धमाके में घरन जो नुक़सान पिण थियो आहे। धमाके में जानवर पिण ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 2 मार्टर गोला वधीक मुतासिरन जे घर में पयल आहिनि, जिन जी जांच जे लाइ बम डिस्पोजल अमलो पहुतो। जिन बची वियल बमन खे तहवील में वठी वधीक जांच जे लाइ पाण सां गॾु खणी विया। ॿिए पासे कपरो पुलिस वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरता। ज़रिए मूजिब नूरो वली दरगाह वारो इलाइक़ो कानून लागू कंदड़ पारां फायरिंग जूं मशकूं कयूं वञनि थियूं, जितां फाटण खां बची वियल मार्टर गोला मुतासिर खानदान घर खणी आयो, जंहिं सबबि वाक़ियो पेश आयो। जॾहिं त कुछ साल अॻु साॻियो मार्टर गोलो फाटण सबबि कपरो लॻ मऊ में पिण हथ आयल मार्टर गोलो ॿारनि जे हथनि में फाटी पियो, जंहिंमें बि 2 ॼणा रमेश मेघवाड़ ऐं जामनदास मेघवाड़ फोत थी विया हुआ ऐं 13 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। उन बावजूद उन इलाइक़े में पयल मार्टर गोला न हटाइण सबबि ही वाक़ियो पेश आयो आहे। रात उते हुआ नूरे ते सुबुह जो छोकरो हींअर रसिया हींअर मानी कोन खाधी छोकरा अलाए छा वो ढकाणी खोलियो जो हिकिड़ो वॾेरे खे अदाची फोन कर इसके ते निकिरी पई आहे न वो ॿार ना करे वञो वो रात उते हुई उनजो मुड़ुस खणी आयो निकिरी जो मूंखे ख़बर कोन दा असीं घर वेठा इहो रात उते जो मुड़ुस मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।